पर्व जी भी गुरुपुरब जी भी तव्हां सभिनीनि खे अनंत अनंत वाधायूं। चओ हरे राम हरे कृष्ण। वॾनि भागनि सां जीव खे हिकु बार सत्संग मिलंदो आहे। तव्हां ईअं न सोचिजो कि भाई असां रोज भले ई सत्संग कयूं था, रोज भगवान जे के स्थान ते पवित्र स्थान ते वेही कंहिं संत जे द्वारा कथा ॿुधूं था, ही ॾाढी मामूली ॻाल्हि आहे। छो जो अक्सर असां रोज जेको कमु कंदा आहियूं त उनजी कदर घटिजी वेंदी आहे। रोज त कयूं था, हर मंगल ते त वञूं था, हर जुमे ते त वञूं था भाई, हर आर्तवार सुखमनी त पढ़ूं था, त अक्सर उनजी कदर घटिजी वेंदी आहे। पर न, चवनि था हिकु बार बि अगरि कंहिंखे सत्संग तो मिले तो कई जन्मनि भागन वारा आयो जो इन स्थान ते वेही करे 13 ॾींहं तव्हां कथा ॿुधी आहे। चओ हरे राम। सभिनीनि खां पहिरियों त भाग्यशाली के इन स्थान ते असां पहुतासीं, उहे भागन वारा आहिनि जिन कथा ॿुधी, चाहे जिन जो ध्यानु न बि हुयो कथा में, तन सां हिते वेठा हुजनि, मन सां भले ई ॿियो काथे बि छो न वेठा हुजनि, पर जेके इन स्थान ते पहुची विया उहे बि भाग्यशाली आहिनि। चओ हरे राम। वरी जिन प्रेम सां कथा ॿुधी हूंदी उहे सौभाग्यशाली, उन्हनि खे त भगवान जा भी दर्शन थियनि, संतनि जा भी दर्शन थियनि, वरी सेवादारनि जा भी दर्शन थियनि। एॾी भाव सां सभई प्रेम सां सेवा कनि पिया भाई। ऐं सेवादारी भी ध्यानु ॾेई ॿुधनि। तव्हां जिन जी सेवा कई आहे उहे केवल संगत न आहिनि, उहे प्रभु परमात्मा जो रूप आहिनि। जिन भी 13 ॾींहं सेवा कई आहे उन्हनि खे उहो लाभ मिलंदो जेको भगवान जी सेवा जो लाभ मिलंदो आहे। चओ हरे राम। छो जो मुंहिंजा वचन कोन्हे, भगवान भक्तमाल में संत नाभादास जी महाराज लिखियो आहे कि कोई 60,000 सालनि ताणी भगवान, कोई 60,000 साल, कलयुग में तो एतरी उम्र भी कोन्हे, पर कोई 60,000 साल भगवान जी सेवा करे उनजो फल हिकु तरफ़ आहे। ऐं कोई हिकु ॾींहुं भगवान जे के प्यारे संत जी भक्त जी सेवा करे, संगत जी सेवा करे, तो उनजो लाभ हिकु तरफ़ आहे। 60,000 साल वो भी भगवान जी सेवा। सोचो तो केॾा भागन वारा हूंदा जिन 13 ॾींहं निरंतर अची करे तव्हांजी सेवा कई आहे। खूब उन्हनि खे दिल सां तव्हां आशीर्वाद ॾिजो, खूब संगत खां आशीर्वाद छाजे लाइ घुरंदा आहियूं असां, इहो घुरंदा आहियूं, है न, ये तव्हां खां असां भिक्षा वठंदा आहियूं। ये तव्हां खूब आशीर्वाद ॾियो उन्हनि खे जिन सवेल सुबुह जो उथी तव्हांजी सेवा संभाली आहे। दिल सां उन्हनि जे लाइ दुआ कंदा कयो, छो जो दिल जी दुआ अजाई नाहे वेंदी आहे। चओ हरे राम। कि हिकु हिकु दरबार जो सेवादारी, नंढो वॾो जेके भी आहिनि, माताऊं भावर असांजा, जिन भी तन मन धन सां सेवा कई आहे, भगवान सदा उन्हनि ते खूब पंहिंजी कृपा जी बरसात कर, खूब उन्हनि ते आशीर्वाद हुजे प्रभु जो, खूब इन दर जी प्रभु परमात्मा जी प्यारी संगत जी सेवा कंदा रहो। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। रोज असांखे तव्हांजा दर्शन थिया, तव्हां ॾाढे भाव सां, खूब उमंग सां, हर साल ये उमंग तव्हां में वधे थी भाई, प्रमोशन तव्हांजो भी थिए थो। ऐं इन जो सभिनि खां वॾो कारण असांजा सुदामा भैया तो। छो जो जे अगरि असां कथाउनि में ॿुधंदा आहियूं न भाई, राजा अगरि प्रसन्न हूंदो आहे तो पंहिंजी प्रजा खे प्रसन्न रखंदो आहे। राजा ही वीचारो दुखी लगल पियो हूंदो न त प्रजा भी दुखी थी वेंदी आहे। छो जो केवल संतन की संगत सां प्रेम न हूंदो आहे, संगत के भी त संतन सां विशेष प्रेम आहे।
तव्हांजे चेहरे ते जेकी असां रौनक ॾिसंदासीं 13 ॾींहं अद्भुत आनंद सभु मौज में कीर्तन कंदा त हिकिड़ी ताड़ियुनि सां खूब आशीर्वाद ऐं खूब धन्यवाद जिन तव्हांखे 13 ॾींहं कथा ॿुधाई ॾाढे प्रेम सां। ऐं भागवत श्रीमद भागवत जी वाणी तो वो असां सां गॾु मिली करे 2 पंक्तियूं ॻायो। हरि की कथा सुनाने वाले प्रभु की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हरि की कथा सुनाने, हरि की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, प्रभु से प्रेम कराने वाले, प्रभु से प्रेम कराने वाले, तुमको लाखों प्रणाम, 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 तुमको लाखों प्रणाम। तुमको लाखों प्रणाम। बोलो हरि की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, प्रभु से प्रीत कराने वाले, प्रभु से प्रेम कराने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। तुमको लाखों प्रणाम। बोलो वृंदावन बिहारी बिहारी लाल की जय। सदा धन्यवाद कयो प्रभु परमात्मा जो, सतगुरनि जो, जिन असां ते इहा कृपा कई, इहो सुंदर अवसर ॾिनो भगवान जी कथा कीर्तन करण जो। चओ हरे राम। ये कार्तिक जो महीनो भाई ॾिसो जाते काते हर को पंहिंजे हिसाब सां भक्ति करे रहियो आहे, हर कोई भगवान खे रिझाए रहियो आहे, हर कोई परमात्मा जी बंदगी में लॻल पियो आहे। न केवल कृष्ण धाम में, जाते काते ॾिसो त इहे ई नज़ारा लॻल पिया आहिनि। छो जो हिन महीने में भगवान जी भक्ति जी बेअंत महिमा आहे। हर संत भक्त ॾिसो हिन महीने में प्राय उहो सभु पंहिंजे स्थान ते हूंदा आहिनि, ॿाहिरि न वेंदा आहिनि, लॻभॻि पंहिंजे स्थाननि ते रही करे उहे संगत खां भक्ति कराईंदा आहिनि। चओ हरे राम, हरे कृष्ण। अचो भाई, सुंदर अवसर मिलियो आहे असांखे बि भगवान जी भक्ति करण जो। मिली करे प्रेम सां लीन थियो गुरबाणी में, असां सां गॾु मिली करे गुरबाणी ॻायो, ॾाढे भाव सां, ॾाढी सिक श्रद्धा सां हाज़िरी लॻायो भाई। गुरबाणी शायदि असां हिते पहिरियों बार था ॻायूं। मिली करे भाव सां हाज़िरी लॻायो। हिन गुरबाणी जो अर्थ बि इहो ई आहे कि मुंहिंजो सतगुरु जेको आहे उहो सदा मूं ते दया करे रहियो आहे, ॾाढो दयालु आहे, मुंहिंजो सहाय आहे, हर पल मुंहिंजी रक्षा करण वारो आहे। इहा ॻाल्हि असां महसूस न कंदा आहियूं, पर इहा सच आहे। चओ हरे राम। हर पल उहे असांजी सहाय, असांजी रक्षा करे रहिया आहिनि, असांजा सभु दुख उहे कष्ट कटे रहिया आहिनि, असांखे ख़बर नथी पए। बसि असां प्रार्थना कयूं कि असांजो भक्तीअ में मन लॻे, प्रेम थिए। गॾु गॾु ॻाइजो भाई। हिन गुरबाणी जो ॾाढो सुंदर भाव आहे। मेरा लागो राम सिंह हेठि, प्रभु रघुनाथ सां, प्रभु परमात्मा सां मुंहिंजो हृदय लॻी वियो आहे, भक्ति में मुंहिंजो मन लॻे, अहिड़ी कृपा कयो। सतगुर मेरा
सहाई। सतगुर मेरा सदा सहाई, जिन दुख का काटे आकेत मेरा लागो, मेरा लागो, मेरा लागो राम स्यो हेत, लागो राम स्यो हेत। तव्हांखे ही पंक्तियूं ॻाइणी अथव भाई, 3 बार चवणो अथव मेरा लागो राम स्यो हेत। मेरा लागो, मेरा लागो, मेरा लागो राम स्यो हेत, लागो राम स्यो हेत। मेरा लागो, मेरा लागो, मेरा लागो राम स्यो हेत, लागो राम स्यो हेत। गाओ मेरा सतगुर मेरा सदा सहाई। सतगुर मेरा सदा सहाई। सतगुर मेरा सदा सहाई। सतगुर मेरा सदा सहाई, जिन दुख का काटे आकेत मेरा लागो, मेरा लागो, मेरा लागो राम स्यो हेत, लागो राम स्यो हेत। मेरा लागो, मेरा लागो, मेरा लागो राम स्यो हेत, लागो राम स्यो हेत। दे राख्यो अपना कर, हाथ दे राख्यो अपना सभी गायो। हाथ दे राख्यो अपना कर, हाथ दे राख्यो अपना कर। बिरथा सगल मिटाई, बिरथा सगल मिटाई। निंदक के मुख काले कीने, निंदक के मुख काले कीने। ओ जन का आप सहाई मेरा लागो। संगत जो मेरा लागो, मेरा लागो राम स्यो हेत, लागो राम स्यो हेत। सभी जो मेरा लागो, मेरा लागो, मेरा लागो राम
स्यों हेत लागो राम स्यों। बड़ी एक बार बोलो मेरा लागो मेरा लागो मेरा लागो राम स्यों हेत लागो राम स्यों हेत। साचा साहिब हुआ रखवाला साचा साहिब बोलो साचा साहिब हुआ रखवाला साचा साहिब राख लिए कंठ लाए राख लिए कंठ लाए निर्भव भय सदा सुख माने निर्भव भय सदा सुख माने हे नानक हरि गुण गाए मेरा लागो मेरा लागो मेरा लागो राम स्यों हेत लागो राम स्यों। प्रेम सां पुकार कयो मेरा लागो बढ़िया लगायो सब, जबकि थोड़ी कठिन ना भाई कुर्बानी है तो एडी सरल ना है। पर वरी एक बार प्रेम सा मेरा लागो मेरा लागो मेरा लागो राम स्यों हेत लागो राम स्यों हेत। वरी प्रेम सा मेरा लागो मेरा लागो मेरा लागो राम स्यों हेत लागो। सतगुर मेरा सदा सहाय सतगुर मेरा सदा सहाय सतगुर मेरा सदा सहाय सतगुर मेरा सदा सहाय जिन दुख का काटे अकेत मेरा लागो मेरा लागो मेरा लागो राम स्यों हेत लागो राम स्यों हेत। गाओ मेरा लागो मेरा लागो मेरा लागो राम स्यों हेत लागो राम स्यों हेत। मेरा लागो लागो जी मेरा लागो मेरा लागो राम स्यों हेत
गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। हरे हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरण कृपाल। साचा साहिब होवा रखवाला। हर पल जेको रक्षा कंदो आहे असांजी, हर परिस्थिति में जेको असां सां गॾु हूंदो आहे। ॾिसो भाई, भले ही असां इंसान अलग अलग परिस्थितियुनि में असांजो भाव अलग अलग थी वेंदो आहे। चओ हरे राम। हा न भाई, सम्झजो, कोशिश कजो कि असां तव्हांखे छा था चवणु चाहियूं। असां इंसाननि जो भाव हर परिस्थितीअ में पंहिंजे प्रभुअ जे लाइ, पंहिंजे सतगुरुअ जे लाइ अलग अलग थी वेंदो आहे। मान लो असांजे जीवन में उन्हनि कोई चमत्कार कयो, हा न, त पोइ असांजो अलग भाव। पर जीवन में दुख ही दुख हलंदा त पोइ वरी उन ई असांजो अलग। हे असां इंसाननि जी ॻाल्हि आहे। चओ हरे राम। पर उहे परमात्मा, उहे जेके सच्चा संत आहिनि, सतगुरु, असां बि परिस्थिति असांजे लाइ न बदिलजंदो आहे। चओ हरे राम। उन्हनि जे लाइ उहो ई प्रेम, उहो ई संभाल, उहो ई रक्षा ओड़ी कंदा आहिनि। चओ राम। हा न, कोई दुख में अचे संतन वटि, अरदास कराए, संतन अरदास कई, दुख दूर थिया। 6 साल 10 साल न अचे, पोइ वरी कोई जीवन में दुख अचे, वरी संतन वटि अरदास करे, त उहे संत उन जी अरदास ओड़े ई भाव सां कंदा आहिनि। ई संतन जी क्वालिटी अथव। ई कंहिं सच्चे सतगुरुअ जो इहो स्वभाव आहे। हा न, असां इंसान अगर उते हुजऊं त चवंदासीं छो भाई 10 साल काथे। हा, मान लो असांखां कोई ज़रूरत महिल पैसा घुरण अचे, पैसा ॾिनासीं, 10 साल गायब थी वञे, वरी ज़रूरत पए वरी अचे त हुनखे टोकींदासीं न असां, छो भाई 10 साल त तूं शक्ल न ॾेखारी पंहिंजी, हाणे वरी कमु पातो अथई त वरी आयो आहे, वरी तूं आयो आहे, वरी घुरण आयो आहे। पर न, संत दयालु हूंदा आहिनि। उहे वरी उनजी ओड़े ई भाव सां अरदास कंदा, प्रभु हे तव्हांजो प्यारो तव्हांजे शरण में आयो आहे, हिन जा दुख दूर कयो। चवण जो मतिलबु असांजो भाव बदिलजी वेंदो आहे, पर प्रभु परमात्मा ओड़ो ई प्रेम ॾींदा आहिनि असांखे, ओड़ो ई भाव रखंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। हिते बि सतगुरु पंहिंजी वाणी में चवनि था, जन का आप सहाई। जेको प्रभु जो प्यारो बणिजी वेंदो आहे, पोइ उनजो सहाई परमात्मा हूंदो आहे, उनजी रक्षा भगवान कंदा आहिनि। इहो सतगुरु चवनि था। भरोसो कयो, भरोसो कयो भाई, इन वचननि ते भरोसो कयो। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। जेको श्वास श्वास में उन्हनि खे यादि करे, हर पल यादि करे, त उनजी सहायता प्रभु पाण अची कंदा आहिनि। अॼु गुरु नानक देव साहिब जन जो ये प्रकाश पूरब आहे न, धूमधाम सां जाते काथे मनाइनि था। गुरुअ खे सभु मञनि था, पर गुरुअ जी ॾाढा घटि मञींदा आहिनि, ॾाढा घटि मञींदा आहिनि भाई। उहो ई त सम्झाइनि था सतगुरु कि भजन कयो, भक्ति कयो, पढ़ी वठंदा आहियूं, बाणी पढ़ी वठंदा आहियूं, पर उन ते वीचार न कंदा आहियूं कि हिकु हिकु श्वास असांजी व्यर्थ थी वञे। बगल में ई गंगा वहे थी, पर असांखे समय कोन्हे टुबी ॾियण जो। चओ राम। हा न, बगल में गंगा वहे थी, पर असांखे समय कोन्हे, बेखौफ वेठा आहियूं असां। गुरु नानक देव साहिब जन हिकु बार भाई बाले मर्दाने सां गॾु वेठा हुया, त अचानक केॾी महिल न सतगुरु कोई रहस्य में सवाल पुछी वठंदा। अचानक कोई ज्ञान जी चर्चा थी वेंदी, अचानक कोई भक्ति जी चर्चा थी वेंदी। गुरु नानक देव साहिब जन पुछो, भाई जीवन केतिरो आहे, जिंदगी केतिरी आहे। भाई मर्दाने खां पहिरियों पुछो कि जीवन केतिरो आहे। भाई मर्दाने चयो हथ जोड़े, सचे पातशाह, अॼु सुबुह असां ॾिठी आहे, अॼु सूर्योदय असां ॾिठो आहे, सुभाणे ॾिसूं न ॾिसूं कोई अतो पतो कोन्हे। त गुरु नानक देव साहिब जन मुस्कुराइण लॻा, चयूं अच्छा, यानी 24 कलाकनि जो तोखे भरोसो आहे, हा न?
तू चए तो अॼु जो सूरज ॾिठो आहे, सुभाणे ॾिसां न ॾिसां कोई भरोसो न आहे, याने हिकु ॾींहं जी तोखे गारंटी आहे। चुप थी विया। न इहो कोई सही जवाब त न आहे भाई। मर्दाने खे छॾे वरी बाला खां पुछूं, भाई बाले खां, भाई तूं ॿुधाए जीवन छा आहे, केतिरो आहे, जिंदगी केतिरी आहे? भाई बालाजी हथ जोड़िया, चए सच्चे पातशाह हे घड़ी असांखे मिली आहे, ख़बर न आहे ॿी घड़ी मिलंदी की न मिलंदी। हिकु घड़ीअ में घणा मिंट थींदा आहिनि भाई? 24 मिंट। ये सब याद रखंदा कयो नंढी नंढी ॻाल्हियूं भाई, मतां कॾहिं पहुची वञो भूले भटके कौन बनेगा करोड़पति में, है न, ऐं हुते तव्हां वटि अचे भाई 50 लख जो सवाल, इहो ई प्रश्न अची वञे, बताइए एक घड़ी में कितना समय होता है। याद अची वियो त ठीकु आहे, 50 लख जीतंदो, अधु भले ॾेई छॾिजो असांखे, सेवा में लॻाईंदासीं। चओ हरे राम। हा न, याद ना आयो तो पोइ केॾो अखरजंदो भाई कि अरे असां त कृष्णधाम भोग साहब में वियासीं। इहो ई त सवाल हुयो, इहो ई त उन्हनि ॿुधायो कि हिकु घड़ीअ में घणा मिंट थींदा आहिनि? 24 मिंट। भाई बाली चयो सतगुरु हे घड़ी मिली आहे, पर ख़बर न आहे अगली घड़ी मिलंदी की न। गुरु नानक देव साहिब जन चयो इहो बि कोई सही जवाब न आहे, इहो बि कोई परफेक्ट आंसर कोन्हे। त ॿिन्हिनि हथ जोड़िया कि सतगुरु तव्हां ई ॿुधायो जिंदगी केतिरी आहे। तॾहिं गुरु नानक देव साहिब जन चयो भैया हे जेकी असां हिकिड़ी श्वास वरिती आहे, ख़बर न आहे ॿी श्वास वठी सघंदासीं की न, इहा ई जिंदगी आहे। चओ हरे राम। हिकु श्वास जो बि कंहिंखे भरोसो न आहे भाई, कोई गारंटी न आहे। हिकु श्वास जेकी वरितीसीं छॾीसीं, ॿी वठी सघूं की न ख़बर न आहे। अहिड़ा ज्ञान संत ॾींदा आहिनि, अहिड़ी भक्ति सेखारींदा आहिनि कि श्वास श्वास में भजन कयो। श्वास श्वास सिमरो गोविंद, मन अंतर की उतरे चिंत। मन जा जेके भी चिंताऊं, ख्याल, टेंशन, विपदाऊं, बलाऊं जेकियूं भी आहिनि, सब खत्म थी वेंदी अगर कोई श्वास श्वास में नाम जपे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। इहो संभव तॾहिं आहे जॾहिं जीवन में कंहिं संत जो संग थिए, सत्संग मिले। इहा ई भक्ति घर में कठिन लॻंदी आहे। इहा ई भक्ति तव्हां सुबुह जो 6 खां 8 घर में वेही ॾेखारियो, 13 ॾींहं हलो भाई, सुभाणे खां शुरू कयो, ठीकु आहे? सुभाणे खां थोरो प्रैक्टिकल करे ॾिसो। हिन महिल त तव्हांखे संतनि जो संग मिली वियो, 13 ॾींहं तव्हां खूब मौज कई हिते, बढ़िया, हा न, खूब तव्हां बढ़िया धुनियूं लॻायूं, कीर्तन कया। हाणे प्रैक्टिकल थोरो करे ॾिसजो। सुभाणे खां सुबुह जो ठीक घर में 6 खां 8 भले अहिड़ा गद्दा बि लॻाइजो घर में, वेहण वारा, तव्हांखे सुविधा हुजनि, पंखा वंखा हलाए करे चङी तरह वेहजो। 8 थियनि त भले दोनों भरे प्रसाद बि खाइजो, पर तव्हां करे ॾिसजो। इहा ई भक्ति उहो कठिन लॻंदी, समय बि ओतिरो ई हूंदो, पर उहो भक्ति कठिन लॻंदी आहे। उहा ई भक्ति अगर कोई संत कराए, भक्त मिली करे कनि त भक्ति सरल लॻंदी आहे। चओ हरे राम। इहो ई त फ़ाइदो आहे साध संगत जो। माण्हू चवंदा आहिनि, असां बि कथाउनि में ॿुधियो आहे, तव्हां बि ॿुधियो हूंदो 13 ॾींहं की कार्तिक में हे कयो त हे लाभ आहे, हे कयो त हे लाभ आहे, हेतिरो दान कयो त हे मिलंदो, हे मिलंदो। पर अगर कोई मां खां पुछे कि कार्तिक कथा जो, कार्तिक महीने जो सभिनीनि खां वॾो लाभ छा आहे, त मां त इहो ई चवंदुमि कि 13 ॾींहं निरंतर संगत जा दर्शन थींदा आहिनि। ॿियो कोई त अहिड़ो महीनो आहे कोन कि तव्हां 13 ॾींहं अची करे असांखे दर्शन ॾियो, हा न। सभिनीनि खां वॾो लाभ इहो ई आहे, कंटिन्यू इहो नितनेम थी वेंदो आहे। नित यानी रोज नेम, रोज नेम बणिजी वेंदो आहे। 13, 14, 15 ॾींहं जेकी बि कथा हलंदी आहे कि असां रोज ईंदा आहियूं हिते, अची करे शामिल थींदा आहियूं, संगत जा दर्शन कंदा आहियूं। चओ हरे राम। इहो ई कारण आहे कि आख़िरी ॾींहं असां समय बदिलींदा आहियूं भाई, छो जो असांखे बि लॻंदो आहे कि हिकु ॾींहुं बि उते असां गैप न कयूं, चकरवाटा बि संगत जा दर्शन कयूं, वरी आख़िरी ॾींहुं अची तव्हांजा बि असां दर्शन कयूं। न त इहा ई कथा संगत चवंदी आहे भाई, जॾहिं 12, 13 ॾींहं तव्हां सुबुह जो कई आहे, आख़िरी ॾींहुं मंझंदि जो छो था कयो या लेट छो था कयो? बसि इहो ई कारण आहे। चओ हरे राम। क्यों? नितनेम बणिजी वियो आहे, नेम बणिजी वियो आहे। रोज सेवादारनि जा दर्शन थींदा आहिनि, रोज उन्हनि सां मुलाक़ात थींदी आहे, थोरी चर्चा थींदी आहे, रोज संगत मिलंदी आहे, असांखे दर्शन ॾेई वेंदी आहे। इहो सभिनीनि खां वॾो लाभ आहे। चओ हरे राम।
श्री कृष्ण गोविंद। रे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। बस संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। ॾाढा महान संत थिया आहिनि स्वामी नारायण महाराज। तव्हां कॾहिं दिल्ली विया हूंदो या अहमदाबाद में तव्हां हिकिड़े आश्रम जो नालो ॿुधियो हूंदो, अक्षरधाम। ॾाढा महान संत थिया आहिनि उतां जा, स्वामी नारायण जिन खे चवंदा। उन्हनि खां कंहिं अची करे सवाल पुछियो कि साईं मां ॾाढो पापी आहियां, अधम आहियां, मूंमें कोई गुण न आहे, अवगुणनि सां भरियल आहियां, छा मुंहिंजो बि उद्धार थींदो? मां बि भवसागर पार थी वेंदुमि? जबकि मूं में कुछ भी ना आहे, ना मां भजन कंदो आहियां, ना भक्ति कंदो आहियां, ना सेवा दान पुण्य शुभ कर्म, कुछ भी मूं में सब अवगुण भरियल आहिनि। त छा मूं जहिड़ा भी पार पइजी सघनि था? तो संत खिलण लगा। संतन हिकिड़ो लोह जो उनखे टुकड़ो ॾिनो, लोह जो गोल कुछ हुयो उन्हनि वटि ॾिनो, चयो खण भाई, साम्हूं खूह हुयो, हिन में विझ, विधऊं, बुॾी वियो। साईं हे त बुॾी वियो, चई बराबरि बुॾी वियो। वरी लोह जो ॿियो जेको पदार्थ हुयो उहो खयूं, हिकिड़ी लकड़ीअ सां हुनखे जोड़े छॾियऊं, हिकिड़ी लकड़ीअ में हुनखे जोड़े छॾियऊं, चयूं हा खण हाणे लकड़ी फिटी कर। लकड़ी फिटी कई त खूह में उहा तैरण लॻी, हो न बुॾी। चओ हरे राम। चई कुझु सम्झे भाई? चई साईं मां न सम्झुमि, तव्हां सम्झायो। चई भले ई असां अधम हुजऊं, पापी हुजऊं, बुरा कर्म थियल हुजनि, शुभ कर्म न हुजनि, भक्ति भाव कुछ भी न अचे, अगर कुछ भी नथा करे सघूं न त बस एतिरो कमु कयूं, असां बि उन लोह वांगुरु आहियूं, लकड़ीअ सां जुड़ी वञूं, यानी कंहिं संत सां वञी करे जुड़ी वञूं, पंहिंजो पाण ई असां बि भवसागर पार पइजी वेंदासीं। एतिरो त करे सघूं था भाई। हे त सभिनीनि खां सरल साधन आहे, सभिनीनि खां सरल साधन आहे। कंहिं संत जी शरण में हली वञूं बस। शरण में वञण या नहीं न समझो, वो लाए पाए उन्हनि वटि वेठा हुजो। कई ॼणा वरी इन जो ग़लति अर्थ बि कढंदा आहिनि। चओ हरे राम। संतनि जी शरण यानी उन्हनि जे वचननि ते हलूं, उहे जेको मार्ग ॾेखारनि था, भक्ति सेखारनि था, उन भक्ति ते हलूं, हा न? ख़बर न आहे केॾी महिल कहिड़ा वचन असांजे जीवन में लॻी वञनि, असां उन्हनि ते हली पऊं ऐं असांजो उद्धार थी वञे। अरे हिकु वचन ही काफ़ी हूंदो आहे कंहिंखे पार करण जे लाइ। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। वॾी कृपा तव्हां ते सर्व संगत ते थी आहे भाई, जिन ॾाढे प्रेम सां भाव सां हिते कथा ॿुधी आहे। हिकिड़ो भजन असां ॾाढे प्रेम सां मिली करे ॻायूं। भाई गुरु घर आया मुझे प्रभु से मिलाया, गुरु घर आया मुझे प्रभु से मिलाया, गुरु घर आया मुझे हरि से मिलाया, गुरु घर आया मुझे हरि से मिलाया, मेरा भाग्य जगाया ओ राम जी, मेरा भाग्य जगाया ओ राम जी। हाँ मैं तो गुरु घर आया ओ राम जी, मैं तो गुरु घर आया ओ राम जी, मैं तो गुरु घर आया ओ राम जी। ऐसा है ना, सेट है। आया ओ राम जी। हाँ मैं तो गुरु घर आया ओ राम जी, मैं तो गुरु घर आया ओ राम जी, मैं तो गुरु घर आया ओ राम जी।
कथा मिली है, हरि की ऐसी हवा चली है, हरि की ऐसी हवा चली है, ओ हरि की ऐसी हवा चली है। आहा तन मन की हर कली खिली है, तन मन की हर कली खिली ओ है, तन मन की हर कली खिली है, तन मन की हर कली खिली ओ मुझे नाम जपाया ओ राम जी, मुझे नाम जपाया ओ राम जी। मैं तो गुरु घर आया ओ राम जी, मैं तो गुरु घर आया ओ राम जी, मैं तो गुरु घर आया ओ राम जी, मैं तो गुरु घर आया ओ राम जी। मैं तो गुरु घर आया ओ राम जी, मैं तो गुरु घर आया ओ राम जी। मैं तो गुरु घर आया कारण सेवा प्रेम सा भाव सा बड़े भाग्यशाली वो जन है, पल पल करते तेरा भजन है, बड़े भाग्यशाली वो जन है, पल पल करते तेरा भजन है, पल पल करते तेरा भजन है, पल पल करते तेरा भजन है। आनंद जिनके सजल नयन है, आनंद जिनके सजल नयन है, आनंद जिनके सजल नयन है, आनंद जिनके सजल नयन हाँ है। मुझे दरस दिखाया ओ राम जी, मुझे दरस दिखाया ओ राम जी, हाँ मुझे दरस दिखाया ओ राम जी, मुझे दरस दिखाया ओ राम जी। मैं तो गुरु घर आया ओ राम जी, मैं तो गुरु घर आया ओ राम जी, आहा गुरु घर आया मुझे हरि से मिलाया, गुरु घर आया मुझे हरि से मिलाया, गुरु घर आया मुझे प्रभु से मिलाया, गुरु घर आया मुझे प्रभु से हाँ मिलाया। मेरा भाग्य जगाया ओ राम जी, मेरा भाग्य जगाया ओ राम जी, हाँ मैं तो गुरु घर आया ओ राम जी, 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 मैं तो गुरु घर आया हरि ओ बोल। राम जी, मैं तो गुरु घर आया ओ राम जी। बोलो सतगुरुदेव भगवान वृंदावन बिहारी लाल लाल की जय। ये वॾी कृपा है कि रोज रोज असांखे गुरु दर मिलियो, नेम मिलियो, बस भगवान कृपा कन हाणे प्रेम मिले। चओ हरे राम। जाते निरंतर भगवान जी कोई भक्त भक्ति कंदो आहे प्रेम सां त चवनि था सभई तीर्थ उते अची वेंदा आहिनि। सब तीर्थ। असां हिकिड़ी ॾाढी प्यारी कथा ॿुधी आहे, तव्हांखे ॿुधायूं भाई, ख़बर न आहे रायपुर में शायदि ॿुधाई आहे कि न।
संत रविदास महाराज भगवान जी खूब भक्ति कंदा। उन्हनि खे नदीअ में एक बार स्नान कंदे कंदे भगवान मिलिया। भगवान उन्हनि जे साम्हूं मूर्ति रूप में प्रकट थिया। संत रविदास महाराज भी न खूब तीर्थ कंदा। कदी केदारनाथ वेंदा, कदी बद्रीनाथ वेंदा, कदी वृंदावन हली वेंदा, कदी काशी हली वेंदा, कदी काॾे खूब तीर्थ भगवान जा कंदा। एक बार स्नान कन पिया गंगा जी में, अचानक भगवान जो विग्रह प्रकट थियो, मूर्ति रूप में भगवान प्रकट थिया। संत रविदास महाराज भगवान के गली सां लगायो, पंहिंजे घर वठी आया, विराजमान कयो। समझी विया कि भगवान मुखे सेवा ॾियण चाहिनि था, मूं ते कृपा करण चाहिनि था। अची घर में विराजमान कयूं, सुंदर मंदिर बनायूं। झोपड़ीअ में नंढी सी छोटी सी झोपड़ी, उते ही वो चमड़े जो भी कम कंदा, उते ही सब गंदगी भी हूंदी, जेको खराब पानी हूंदो, चमड़ा हूंदा हुया, उते ही बगल में भगवान जो मंदिर भी विराजमान कयो, ॾाढो सुंदर। हाणे रोज भगवान जो विग्रह मिलो तो रोज सेवा मिली, रोज प्रेम कन भगवान सां। हफ्तो गुजरियो, 10 ॾींहं गुजरिया, 15 ॾींहं गुजरिया, 20 ॾींहं गुजरिया। अचानक मन में ध्यान आयो कि अरे जॾहिं खां भगवान मिलिया आहिनि, मां त कोई तीर्थ कयो ई कोन्हे। चओ हरि राम। वैसे हर 2-4 ॾींहं गुजरंदा त कॾहिं काशी हली वेंदुमि, कॾहिं वृंदावन हली वेंदुमि, कॾहिं द्वारिका, कॾहिं काथे। पर एॾा ॾींहं थी विया आहिनि, मां काॾे वियो ई न आहियां, कोई तीर्थ न कयो आहे। पर वेंदुमि त भगवान जी सेवा वरी कीअं थींदी? चओ हरे राम। ॿियो कंहिंखे ॾेई वञा सेवा? अञा मन में केवल इहो वीचार आयो कि ॿियो कंहिंखे ॾेई वञा, त भगवान भीतर ही आवाज ॾिनी, चए बाबा दया कर, ॿिए कंहिंखे न ॾेई वञ, मूंखे बि गॾु वठी हल। प्रभु तव्हांखे कीअं गॾु वठी हलां? ज़रूरी थोड़ी आहे हुते सभु सुविधा हुजनि। हाणे तव्हांखे त सभु सुविधा ॾियणी पवंदी, मां त भले जाते काथे बि रही वठंदुमि, पर तव्हांखे ईअं अहिड़ी जॻहियुनि ते थोड़ी रहाईंदुमि। चओ हरे राम। तव्हांखे त मां मज़ो ई न ईंदो ईअं अगरि मां सुविधा न ॾींदुमि, त तव्हां हिते ई रहो, मां ॿिए कंहिंखे सेवा ॾेई थो वञा। भगवान चयो न भैया न, तूं बि न वञ, या वेंदे त मूंखे वठी हल। चए प्रभु जॾहिं खां तव्हां आया आहियो, मुंहिंजो त तीर्थ ई छॾिजी विया आहिनि। चओ हरे राम। हा, पहिरियों रुगो मां घुमंदो हुउमि बढ़िया, कॾहिं काथे, कॾहिं कंहिं भक्त सां हली वेंदो हुउमि, हाणे त तीर्थ थियनि कोन था। भगवान ख़बर अथव छा चयो? भगवान चयो रविदास जी, तव्हां जाते रहो था न, जंहिं कुटिया में, उन कुटिया में तव्हांजा सभु तीर्थ अथव। हर तीर्थ तव्हांजी कुटिया में ई आहे। छो जो तव्हां निरंतर हिते मुंहिंजी भक्ति कंदा आहियो। जॾहिं तव्हांखे जंहिं स्थान ते वञण जी इच्छा थिए न, बसि हिकिड़ो कोंटो पकड़े वठिजो। मान लो अॼु तव्हांजी इच्छा थी आहे बद्रीनाथ वञिणो आहे, मूंखे खणो पाण सां गॾु, आसन खणो मुंहिंजो, ऐं हिकिड़े कोंटे ते हली वञो, ऐं हुते बसि भाव रखो कि हाणे मां बद्रीनाथ पहुची वियो आहियां। ही सची घटना। बसि इहो भाव रखो कि मां बद्रीनाथ पहुची वियो आहियां, ऐं हुते तव्हांखे बद्रीनाथ वारो ई लाभ मिलंदो, उते तव्हांखे उहो ई आनंद महसूस थींदो। रविदास महाराज चयो ठीकु आहे, भगवान खे खयो, हिकिड़े कोने में विया, ऐं अखियूं बंदि कयूं, ध्यानु कयूं कि प्रभु मां तव्हांजे तीर्थ बद्रीनाथ में आयो आहियां। जीअं ई अखियूं खोलियूं त हुननि खे इहो ई वातावरण लॻो पंहिंजी कुटिया में कि मां काथे पहुची वियो आहियां? बद्रीनाथ में। मानो भगवान बि मनी मन चवनि, ॾिस भैया तुंहिंजे ट्रेन जा टिकेटूं हे हो सभु बचाया आहिनि मां, हा काॾे वञण जी तोखे ज़रूरत न पई, तुंहिंजे घर में ई बद्रीनाथ आहे। वरी 2 ॾींहं गुजरनि, वरी भगवान खे खणनि, ॿियो कोनो पकड़नि, प्रभु हाणे मां तव्हांजे द्वारिकाधीश मंदिर में आयो आहियां। अखियूं खोलनि त उहो ई वातावरण लॻे। चओ हरे राम। गर्मीअ जे महीने में, इहो बि संतन चयो आहे कथा में, कि गर्मीअ जे महीने में भगवान खे बि गर्मी लॻंदी आहे। हलो प्रभु कंहिं थधी जॻह ते था हलूं तव्हांजे तीर्थनि ते, हा भाई गर्मी मई जो महीनो आहे, हलो केदारनाथ। चओ हरे राम। पैसा त लॻणा कोन्हनि, ख़र्च त कुझु लॻणो कोन्हे, वॾी ॻाल्हि समय बि न लॻणो आहे। भगवान खे खयो, हिकिड़ो कोनो पकड़ियो, केदारनाथ जा बि उन्हनि खे उते ई दर्शन थींदा, महसूस थींदो। हे त ठीकु आहे, उन्हनि जी कुटिया जी ॻाल्हि आहे, पर भगवान अहिड़ी लीला कई कि रविदास महाराज जंहिं नगर में रहंदा न, उहो अगरि मान लो कहिड़े ॾींहुं गर्मीअ में कंहिं थधी जॻह जे तीर्थनि ते विया आहिनि, त उते उन नगर में थधी हवा हलंदी। चओ हरे राम। पोइ भक्तजन जेके संतजन हूंदा न, पोइ खिली करे चवंदा कि ॾिस अॼु पक भगवान खे कंहिं थधी जॻह ते वठी हूंदी, अॼु भगवान खे कंहिं थधे तीर्थ ते वठी हूंदी, भाई बर्फीले इलाके ते भगवान खे वठी हूंदी, छो जो मईअ में बि थधी हवा थी हले। चओ हरे राम। अहिड़ो भक्तिअ में, अहिड़ी भक्तिअ में शक्ति आहे, जाते कोई भगवान जो कीर्तन कनि त उते त साक्षात गंगा मैया हली ईंदी आहे। चओ हरे राम।
श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। हाँ, भाव सां हुजे भाई, प्रेम सां मन लगी वने। भाव ना आहे त पोइ वरी कोई ॻाल्हि न ठवंदी, भाव हुजणो खपे। गुरु नानक देव साहिब जन जी कथा ईंदी आहे न, बाबा भगत राम साहिब जन ॿुधायो, हिकु बार उहे मुक्ति धाम में वेठा हुया, शमशान में, अखियूं बंदि करे प्रभुअ जे ध्यान में हुया। अचानक पंहिंजे वाणे में उहे चवनि पिया, ना कोई हिंदू ना कोई मुसलमान, सभु हिकु ई आहिनि, सभु हिकु ई आहिनि, परमात्मा बि हिकु ई आहे, असां सभु हुनजी अंश आहियूं। ध्यान में इहो चवनि पिया। अचानक हिकिड़ो कोई मुसलमान उतां गुज़रियो, उन ॾिठो, उन वञी बादशाह खे ॿुधायो, चई जेको संता दरवेश जेके सभु ॾाढो मञींदा आहिनि, उहो मसाणनि ते वेही करे इहो चए थो, ना कोई हिंदू आहे ना कोई मुसलमान आहे, सभु प्रभुअ जा प्यारा आहिनि, सभु उन ख़ुदा जा ई आहिनि। ॿार उहो राजा पाण हली आयो, चई महाराज मां तव्हांजी ॾाढी तारीफ़ ॿुधी आहे, तव्हां चओ था भाई सभु हिकु ई आहे, कोई अलॻि अलॻि न आहिनि, त हिकु कमु कयो, असां सां गॾु हलो, हली करे नमाज पढ़ो। गुरु नानक देव साहिब जन तुरंत राजी थिया, चयो हलो भाई वठी हलो। वठी आया उनखे, जाते वो बादशाह नमाज पढ़ंदो, बादशाह उन शुरू कई नमाज, उन्हनि सां गॾु हिकु ॿ ॼणा जेके मंत्री हुया उन्हनि बि शुरू कई। गुरु नानक देव साहिब जन बीठा रहिया, उन्हनि पूरी नमाज कई। चई ॾिठो, वो राजा चवण लॻो, ॾिठो बसि तव्हां वॾी वॾी ॻाल्हियूं करणु ॼाणो, हिन महिल थोरी देरि चओ पिया न पहिरियों ना कोई हिंदू ना कोई मुसलमान, सभु हिकु ई आहे, हाणे त तव्हां नमाज पढ़ी कोन, तव्हां त नमाज पढ़ी कोन, रुगो बीठा हुयो, असां त पूरी नमाज पढ़ी आहे। गुरु नानक देव साहिब जन खिलण लॻा, चयूं अच्छा तव्हां नमाज पढ़ी आहे? हा ईअं ई पढ़बी आहे नमाज। चई ॿियो वरी कीअं पढ़बी आहे? चई मां त न ॾिठो तव्हां नमाज पढ़ी आहे, त बाक़ी छा पिया कयूं असां? तॾहिं गुरु नानक देव साहिब जन चयो, राजा जेॾी महिल हिन महिल तूं वेठे नमाज पढ़ण जे लाइ, सच ॿुधाए तुंहिंजो ध्यानु उते ॿिए देश में हुयो न, जाते हिन महिल घोड़नि जो बाज़ार लॻल आहे? चओ हरे राम। हाँ, काबुल देश में तुंहिंजो ध्यानु हुयो न, हितां जल्दी नमाज पढ़ी करे मां उथां वञा, उते वञी सुठनि सुठनि घोड़नि जी मां ख़रीद कयां। अरे राजा चुप थी वियो, बराबरि नमाज जे विच में त इहो ई ख़्यालु आयो मुंहिंजे। गुरु नानक देव साहिब जन चयो, तूं कहिड़ी नमाज पढ़ी भाई? हाँ, तुंहिंजो मन त लॻो कोन, भाव त हुयो कोन, अलाए काॾे हुयो तुंहिंजो ध्यानु? तुंहिंजा मंत्री बि जेके वेठा आहिनि उन्हनि जो बि ध्यानु न हुयो। पोइ बाक़ी तव्हां कहिड़ी सिफ़दो कयो, कहिड़ी भक्ति कई पंहिंजे ख़ुदा जी? चुप थी विया। चओ हरे राम। अहिड़ो ज्ञान जेॾी महिल सतगुरनि ॾिनो त बि चरणनि ते किरी पिया। भाई मन लॻे भॻवान जी भक्तिअ में, भाव हुजे। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। कबीर साहब महाराज पंहिंजी वाणी में चवनि था न भाई, ॾाढी सुंदर वाणी तो हे भजन असांखे ॾाढो सुठो लॻंदो अथव भाई, असां सां गॾु मिली करे ॻायो। चवनि था, मन लागो मेरो यार फ़कीरे में, मन लागो मेरो यार फकीरी। तो मन सीटियुनि में ई लॻल आहे। मन लागो मेरो यार फ़कीरे में, मन लागो मेरो यार फकीरी में। जो सुख पायो राम भजन में, जो सुख पायो राम भजन में। जो सुख पायो राम भजन में, जो सुख पायो राम भजन में। आहा सो सुख नाही अमीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, लागो मेरो यार फकीरी में। मन लागो मेरो यार फकीरी में, लागो मेरो यार फकीरी में। जो सुख पायो राम भजन में, पायो राम भजन में। जो सुख पायो राम भजन में, जो सुख पायो राम भजन में। सो सुख
सुख नाही अमीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी आहा में, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी गाओ में, ओ मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार ताड़ी की सेवा। भला बुरा सबका सुन लीजिए, 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 प्यारे कर गुजरान गरीबी में, ओ कर गुजरान गरीबी में, मन लागो मेरो यार फकीरी में, ओ मन लागो मेरो यार आखिर ये तनख्वाह मिलेगा, आखिर ये तनख्वाह मिलेगा, आखिर ये तनख्वाह मिलेगा, आखिर ये तनख्वाह मिलेगा, ओ काहे बिरत मगरूरी में, काहे बिरत मगरूरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, ओ मन लागो मेरो यार फकीरी में, लागो मेरो यार फकीरी में। कहत कबीर सुनो भाई साधो, 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 ओ साहिब मिले सबूरी में, हाँ साहिब मिले सबूरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, हाँ मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, हो तो सुख पायो राम भजन में, जो सुख पायो राम भजन में, सुख पायो राम भजन में, जो सुख पायो राम भजन में, हाँ सो सुख नाही अमीरी में, मन लागो मेरो यार फकीरी 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 में, राधे राधे गोविंद गोविंद राधे, 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 गोविंद राधे गोपाल 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 राधे, प्यारे गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोविंद 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 राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद
सच्चो सुख आहे। कबीर साहब तॾहिं पंहिंजी वाणी में चयो आहे, जो सुख पायो राम भजन में, सो सुख नाही अमीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में। फकीरी अलग शइ भी अलग। चओ हरे राम, मता हिकु ई समझो न। भगवान जे भजन के संतन जेको महत्व ॾिनो आहे उहो असां नथा ॾेई सघूं। चओ हरे राम। कंहिं भक्त जो पुट गुज़ारे वियो, कई कथाऊं ईंदियूं आहिनि, पुट गुज़ारे तो वञे तो संस्कार पोइ था कनि, दर ते कोई संत अची वियो, कोई भक्त अची वियो तो हुनजी सेवा पहिरियों था कनि। अहिड़ो महत्व असां ॾेई सघंदासीं? हाँ, इहे कथाऊं असांखे ॿुधण में ॾाढी सुठी लॻंदियूं आहिनि। ॿुधण खां पोइ भाव ईंदो आहे, ताड़ियूं बि हलाईंदा आहियूं, पर इहे जेॾी महिल आप बीती थी वञे, पंहिंजे जीवन में लागू थी वञे, तो पोइ असांजो उहो भाव न ईंदो आहे। चओ हरे राम। असां तुलना कंदा आहियूं पंहिंजे जीवन जी संतनि जे जीवन सां। अरे उन्हनि जेको त्याग कयो आहे, उन्हनि जेकी भक्ति कई आहे, उनजो असां थोरो अंश बि न कंदा आहियूं। चओ हरे राम। कबीर साहब महाराज पंहिंजे जीवन में कई दुख बि ॾिठा, कई कष्ट ॾिठा, पर पोइ बि उन्हनि जी वाणी चए थी, मन लागो मेरो यार फकीरी में। चओ हरे राम। चवनि था, जेको सुख मूंखे प्रभु जे नाम में मिलियो आहे, उहो सुख मूंखे ॿियो काथे बि न मिलियो आहे। जेको भजन में, जेको कथा में अमृत आहे, गोपियुनि बि चयो आहे न, तव कथा अमृतम। कथा जेकी अमृत में जेको सुख आहे, उहो ॿियो काथे बि न आहे। चओ जय श्री कृष्ण। वो काथे भी सुख ना है। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। तो पंहिंजे प्रभु ते असां भरोसो कयूं भाई, विश्वास कयूं। ये कथा कीर्तन, ये जेके मेला लगन था, ये सब इन जे लाइ हूंदा आहिनि कि असांजो भाव वधे, प्रेम वधे प्रभु जे प्रति, कथा कीर्तन जे प्रति। हम भरोसो अचे कि प्रभु जेको भी कंदा भलो कंदा, जेको भी कंदा उन्हनि जी कृपा आहे। वो दे तो शुक्र उसका। ध्यान ॾिजो भाई, वो दे तो शुक्र उसका, तो शुक्र उसका, न दे तो माल नहीं। मेरे सतगुरु के फैसले कमाल है, उन फैसलों पर कोई सवाल नहीं। जेको भी कंदा 99% न 100% असांजो भलो ई कंदा। भले ही नजर अचे कि न मूंखे घाटो पियो आहे, मूंखे दुख आयो आहे, मुंहिंजो कमु ठहियो न रहियो आहे, भले ही नजर अचे, पर उहो असां न सम्झी सघंदासीं। चओ हरे राम। कि उन्हनि जी केॾी कृपा आहे। थी थो सघे वॾे नुक़सान खां उन्हनि बचायो हुजे, करुणा करे, कृपा करे। छो जो तूं उन्हनि जो प्यारो आहे, तू उन्हनि जी शरण में आयो आहे, तो तोसां बुरो थियण न ॾींदा भाई। चओ हरे राम। कई त अहिड़ी कथाऊं असां ॿुधंदा आहियूं कि मन भरिजी ईंदो आहे कि संतनि केॾा कष्ट सया आहिनि पंहिंजे सेवकनि जे लाइ। बाबा जन कथा ॿुधाईंदा कि साईं बाबा जॾहिं हिन धरतीअ ते भक्ति कराए रहिया हुया, त उन्हनि वटि हिकिड़ो कोई ईंदो रोगी, उनखे कोढ़ हुयो, और रोज अची करे बुआरी पाईंदो संतनि जे दर जी। हिकु ॾींहुं रोई करे चवण लॻो, साईं मां तव्हांजे दर ते सालनि खां थो अचां, मुंहिंजो त रोग दूर न थियो आहे, मूंखे त ॾाढी तकलीफ़ आहे, मूंखे सहन नथी थिए। रोए पियो, दया कयो, मुंहिंजा दुख दूर कयो, महिर कयो, दुख दूर कयो। साईं बाबा मथे ते हथ रखियो, चयो परमात्मा तुंहिंजा दुखड़ा दूर करे। ॿिए ॾींहुं हुनजो रोग दूर थियो। ॿिए ॾींहुं खिलंदो खिलंदो, ख़ुशि थी, नचंदो ॻाईंदो, मिठाइयूं खणी आयो दर ते, अची करे संतनि जे अॻियां रखियईं, चई साईं मुंहिंजो दुख दूर थी वियो, तव्हां अरदास कई बसि कल, ऐं मुंहिंजो दुख दूर थी वियो, मूं ते कृपा थी वई। राजी थिया, पर ॾिठईं हुन कि साईं बाबा जे शरीर ते हिकिड़ी शाल ओढ़ियल आहे। हिकिड़ी शाल प्राय उन्हनि जे शरीर ते ओढ़ियल हूंदी, उहो ओढ़ियल हुई, ग़लती सां उहो थोड़ी सी लही वई, त ॾिठईं त उन संतनि जे शरीर में कोढ़ आहे। चओ हरे राम। सेवक पुछण लॻो, अरे तव्हांजे शरीर में कल ताणी त सभु स्वस्थ हुयो, सभु ठीकु हुयो, तव्हांजे शरीर में इहो भयंकर रोग? त खिली करे चवण लॻा, हा भाई, प्रभु खे प्रार्थना कई थे कि तुंहिंजो दुख दूर थिए। हाणे दुख दूर थियणो हुयो कोन हुयो, तोखे भोगणो हुयो, पर छा कजे, प्रार्थना कईसीं त भॻवान बि चवंदो आहे
कि भाई ने जो दुख दूर कया पर लिखियल त ना आहे काॾे वञे, त पोइ संत चवनि था उहो असां पंहिंजे मथां खणी छॾियोसीं कि तूं ख़ुशि रहो भाई, तूं हिन दर जी सेवा कई आहे, तोखे सुख मिले, भले बदले में असांखे थोड़ी पीड़ा मिले। चओ हरे राम। अहिड़ा बि संत थिया आहिनि, अहिड़ा बि भगवान जा प्यारा संत थिया आहिनि जिन पंहिंजे भक्तनि जे लाइ, सेवकनि जे लाइ दुख सहियो आहे भाई। चओ जय श्री कृष्ण। असां ओड़ा न ठहूं, असां प्रार्थना कयूं भगवान खे कि प्रभु सर्वे भवंतु सुखी, सब सुखी हुजनि, सब तव्हांजी भक्ति कनि, अहिड़ी कृपा कयो। केवल हिन कार्तिक जे महीने में असांखे इहो मौज न मिले भाई, 12 ई महीना असांखे अहिड़ो आनंद भक्ति मिले। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। कोई जहिड़े बि भाव सां आयो हुजे कथा में। अच्छा वॾी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायूं भाई, जेके कथा में हिकु ॾींहुं बि ईंदा आहिनि न, आख़िरी ॾींहुं बि मान लो पहुची विया, भगवान एॾा दयालु आहिनि, न ॾिसंदा, उहो सभिनीनि जो लाभ उनखे ॾींदा आहिनि। पर हाणे तव्हां चवंदव फ़ाइदो कहिड़ो पोरी बाक़ी ॾींहं अचण जो, आख़िरी ॾींहुं अचूं आहे जॾहिं भगवान पूरो लाभ ॾींदा आहिनि, त उन्हनि खे पूरनि ॾींहंनि जो भले भगवान लाभ ॾींदा आहिनि, पर जेके रोज नेम निभाईंदा आहिनि, रोज प्रेम सां अची भगवान जी कथा में शामिल थींदा आहिनि, विशेष कथा शुरू थियण खां पहिरियों आख़िरी ताणी जेके वेंदा आहिनि, उन्हनि खे भगवान कथा जो त लाभ ॾींदा आहिनि, पर पंहिंजी प्रेमा भक्ति बि ॾींदा आहिनि। उहो सभिनीनि खां वॾी ॻाल्हि आहे। चओ हरे राम। प्रेमा भक्ति ॾींदा आहिनि भगवान, पंहिंजो प्रेम ॾींदा आहिनि, ईअं सम्झो पंहिंजो पाण खे भगवान ॾींदा आहिनि। चओ हरे राम। कोई कहिड़े बि भाव सां अचे भगवान कृपा कंदा आहिनि, हा न। कथा में कोई भाव सां ईंदो आहे, कोई बिना भाव जे बि ईंदो आहे, कोई मन सां वेहंदो आहे त कोई मन सां न बि वेहंदो आहे, कोई घुमण लाइ हली ईंदा आहिनि, हल भैया निंड खुली वई आहे, हा छा कयूं, हल भैया ॿियो काॾे हेॾे होॾे पिनण खां सुठो आहे, हली हल कथा ॿुध, 1.5 कलाक 2 कलाक वे धुनियूं लॻाईंदा, दोनो बि मिलंदो प्रसाद जो, खाई पी वरी घर में सुम्हणो आहे। चओ हरे राम। हा असांजे चकरवाटा में जी रोज प्रसाद ठहंदो आहे न, त लिस्ट जेकी ठहंदी आहे भाई प्रसाद में छा छा ठहंदो, त उहो 2-4 सेवादारनि जे विच में ई ॻाल्हि हूंदी आहे कि सुभाणे हे ठहंदो, 15 ॾींहंनि जी पूरी लिस्ट ठही वेंदी आहे। पोइ कॾहिं कॾहिं फेर बदल बि थींदो आहे, मान लो केॾी दाल चांवर ठहणा आहिनि त उनखे अॻिते पोइते करे उन ॾींहुं ॿियो कुझु प्रसाद ठही वेंदो, ईअं एकाध बार थींदो आहे 15 ॾींहंनि में कोई, बाक़ी न त लॻभॻि लिस्ट जे हिसाब सां ठहंदो आहे। हाणे भगवान न ॼाणे उहा लिस्ट अलाए कीअं लीक थी वई, हिकिड़ो छोकिरो आयो, हिकु ॾींहुं प्रसाद थोरो बदिलजी वियो, ठहणा हुया दाल खस्ता, दाल पकवान, उन ॾींहुं ठही वई खिचड़ी। चओ हरे राम। कथा पूरी थी, उन बि खिचड़ीअ जो दोनो खाधो, ॿाहिरि निकितो, चवणु लॻो इहो त धोखो आहे। छा जो धोखो आहे भाई? चई न इहो त धोखो आहे, दाल पकवान चई करे खिचड़ी खाराई तो। चओ हरे राम। अलाए कंहिं ॻाल्हि लीक करे छॾी हूंदी भाई, दाल पकवान ठहणा आहिनि, ठहिया कोन। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण कोई वासुदेव। कहिड़े बि भाव सां अचे भगवान जी कथा में, अगर उहो शामिल थी वियो, मन लगे न लगे ॾाढी परियों जी ॻाल्हि आहे, पर भगवान उन ते कृपा कंदा आहिनि। भगवान ॾिसंदा आहिनि भाई आयो आहे, ठीकु आहे, वेठो आहे, संगत सां गॾु वेठो आहे, संतनि सां गॾु वेठो आहे, नाम भी विच विच में जपे तो, धुनी भी लगाए तो, कथा भी कनन में वञे थी, भगवान उनखे लाभ ॾेई छॾींदा। चओ हरे राम। एॾा भगवान दयालु आहिनि भाई, एॾा कृपालु आहिनि। कोई घुमण जे बहाने अची वेंदा आहिनि, कोई व्यवस्था ॾिसण हली ईंदा आहिनि, कोई खाली हूंदा आहिनि त हली ईंदा आहिनि, कहिड़े बि बहाने सां अचनि पहुची वञनि। चओ राम। अगर कोई घुमण जे बहाने सां बि कथा कीर्तन में अची वेंदो आहे न, त भगवान उनखे 84 लख योनियुनि में घुमण न ॾींदा आहिनि। चओ हरे राम। मंगली भाई हिकु बार मंगलू राम खे सॾु कयो, हीअं इशारे सां, हेॾे आ, ॿुधो। मंगलू राम वीचारो हथ जोड़े आयो, जी आज्ञा कयो। मंगली बाई चयो ॾाढा ॾींहं थिया आहिनि, तव्हां काॾे घुमाइण न वठी हलिया आहियो, घुमाइण वठी हलो मूंखे, घुमाइण वठी हलो। ॾाढी जिद करण लॻी, ॾाढी जिद करण लॻी। मंगलू राम गणेश भगवान जो पुजारी हुयो, गणेश भगवान जी रोज आरती कंदो, पूजा कंदो। हिकु ॾींहुं चवणु लॻो भगवान खे, प्रभु मां तव्हांजी भक्ति न कंदुमि, तव्हांजी भजन भक्ति आरतियूं कुझु कंदुमि ई कोन। कंहिं पुछियो छो न कंदे भाई? चई ॾिस न भगवान खे ॾिस, ॿ घर वारियूं, रिधी ऐं, चओ न भाई, रिधी ऐं सिद्धी, मूंखे हिकिड़ी, उहो बि जिद्दी। चओ हरे राम।
मां भजन ही कोन कंदुमि। घरवारी चयो घुमाइण वठी हलणो पवंदव, घुमाइण वठी हलो मूंखे, बसि रुगो लाए पाए सुबुह साण हली था वञो कथा में, पोइ सॼो ॾींहुं ढोरनि वांगुरु सुम्ही था पोइ काॾे घुमाइण वठी हलो। 15 ॾींहं थिया आहिनि घुमाइण न वठी हलिया आहियो। मंगलूराम घुमाइण वठी वियो। चओ हरे राम। हिकिड़ो बढ़िया सुंदर बगीचे वांगुरु हुयो, गुल लॻल हुया, पेड़ पौधा लॻल हुया, पूरी शांती, कोई भी माण्हू न, कुछ भी न, बढ़िया शांती लॻल पई, वातावरण भी एक नंबर, ताजी ताजी हवा हले। मंगली बाई ॾिठो चई नई जगह काथे वठी आया आहियो, हिते बढ़िया गुलाबनि जी गुल जी खुशबू थी अचे, और पेड़ पौधा भी लॻल आहिनि, साफ़ सफ़ाई भी ॾिसो केॾी बढ़िया आहे, और शांती केॾी आहे, कोई माण्हू भी नज़र नथो अचे, कहिड़ी जगह आहे? मंगलूराम चयो मुक्ति धाम। चओ हरे राम। हाँ मुक्ति धाम। हे मूंखे काॾे वठी आयो? मांखे लॻो काॾे बढ़िया मॉल वॉल वठी हलंदो, काॾे घुमाइण वठी हलंदो, हे कहिड़ी जगह मूंखे वठी आयो? मंगलूराम ख़बर तो छा चयो? चयो घरवारी ध्यान सां ॿुध, हिते अचण जे लाइ माण्हू मरंदा अथई। चओ हरे राम। हाणे वीचारे हुन कूड़ थोड़ी ॻाल्हायो, हुन त सच ॻाल्हायो। हिते अचण जे लाइ माण्हू मरंदा अथई, इहो नथो चए मरी करे ईंदा अथई। चओ राम। तो कोई कहिड़े भी भाव सां अचे, भगवान उन ते कृपा कंदा आहिनि। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरण कृपा। जो भाई समय भी थी वियो आहे, साध संगत जी मिली करे हाणे तव्हां असां सां गॾु लीन थियो भगवान जे हरि नाम संग कीर्तन में प्रेम सां। नटवर नागर नंदा भजो रे मन गोविंदा। नटवर नागर नंदा भजो रे मन गोविंदा। नटवर नागर नंदा भजो रे मन गोविंदा। भजो रे मन गोविंदा। नटवर नागर नंदा भजो रे मन गोविंदा। नटवर नागर नंदा भजो रे मन गोविंदा। हे श्याम सुंदर मुख चंदा भजो रे मन गोविंदा। श्याम सुंदर मुख चंदा भजो रे मन गोविंदा। ओ नटवर नागर नंदा भजो रे मन गोविंदा। नटवर नागर नंदा भजो रे मन गोविंदा। श्याम सुंदर मुख चंदा भजो रे मन गोविंदा। श्याम सुंदर मुख चंदा भजो रे मन गोविंदा। नटवर नागर नंदा भजो रे मन गोविंदा। नटवर नागर नंदा भजो रे मन गोविंदा। गोविंद जय जय गोपाल जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय। बोलो गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय। मैं कहूंगा गोविंद जय जय, आपको कहना है? हाँ समझो भाई, ट्राई टू अंडरस्टैंड, इशारे तो समझो। गोविंद जय जय बोलो
गोविंद जय जय गोपाल जय जय 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 गोविंद जय जय गोपाल जय जय हे गोविंद जय जय गोविंद जय जय गोविंद जय जय बाहरों वाला गोविंद जय जय बाहर वाला तो लगे तो बी दुनिया में बैठा है वो बेचारा तहां तो वरी भी भागन वारा है अंदर बैठा है वो बाहर अलग मौज हूंदी तो तहां खबर कोन्हे अंदर अलग मौज हूंदी तो भाई हाँ सही में उन्हनि खां पुछी ॾिसजो तहां चवंदो सभु ॾाढो आनंद आयो हो चवंदा आनंद आयो चओ हरे राम अलग दुनिया हूंदी आहे भाई तहां भी गायो ॿाहिरां वारा भी हाज़िरी लगायो गोविंद जय जय गोविंद जय जय तहां ॿाहिरि वेठा आहियो अरे उन्हनि खे मौक़ो ॾियो न वीचारनि खे हिकु त अंदरि वेहण जो मौक़ो ॾिनो कोन्हे उन्हनि खे तव्हां हे गोविंद जय जय गोविंद जय जय जोर सां गोविंद जय जय गोविंद जय जय हाणे बीहो गोविंद जय जय गोविंद जय जय हाँ साओ करे जखायो उन्हनि खे एॾी जोर जोर सां चई करे है न ठीक है चओ गोविंद जय जय गोविंद जय जय प्यारे गोविंद जय जय आह गोविंद जय जय बियो ॿाहिरां वारा गोविंद जय जय खिलेव था तव्हांजे लाइ अचेव थी आवाज चओ न भाई ताक़त लगायो एॾा ॼणा वेठा आहियो मिली करे चओ गोविंद जय जय हे गोविंद जय जय प्यारे गोविंद जय जय मिली करे सभई हाँ गोविंद जय जय गोपाल जय जय बोलो गोविंद जय जय गोपाल जय जय अरे गोविंद जय जय गोपाल जय 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 गोविंद जय जय गोपाल जय 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 गोविंद जय जय गोपाल जय 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 गोविंद जय जय गोपाल जय जय आहा गोविंद जय जय गोपाल जय हे जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय बोलो गोविंद जय जय गोपाल जय 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 गोविंद जय जय गोपाल आहा जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय 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 गोविंद जय जय गोपाल 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 जय जय बोलो राधे राधे श्याम जय राधे राधे श्याम जय राधे 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 जय राधे राधे जय राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे 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 जय जय श्री राधे
बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। सद्गुरुदेव भगवान की जय। बाबा आनंद राम साहिब की जय। बाबा भगत राम साहिब की जय। आज के आनंद की जय। भक्तों के भगवान की जय। कृष्ण कन्हैया लाल की जय। जय श्री राधे। नमः पार्वती पते हर हर महादेव। हर हर महादेव। हर हर महादेव। जय श्री कृष्ण। वरी भी सर्व साध संगत के कार्तिक महोत्सव है गुरु नानक जयंती जी अनंत अनंत वाधायूं अनंत अनंत वाधायूं। ये कृपा प्रभु जी सदाई बरकरार हो जाए। असां सभिनीनि खे खूब भक्ति मिले गुरु दर जी सेवा मिले सदा असां भक्ति सेवा कंदा रहूं। हिते अची करे उमंग उत्साह में भरजी करे असां सदा हाज़िरी लॻाईंदा रहूं। यही प्रभु जे चरणनि में अरदास आहे भाई। तॾहिं त सभु ॻाईंदा आहिनि न। हाँ इन में आवाज आए भी करे तव्हां भी हाज़िरी लॻायो प्रेम सां मिली करे। ओ मुंहिंजे गुरूअ जे दर ते भागन वारा